कराची जी 3 लख आबादी भी नहीं, पर अॼु कराची 2 करोड़नि खां वधीक माण्हुनि जो शहर आहे। उन कराची जे अंदरि पठान कॉलोनियूं ठही सघनि थियूं, पंजाब कॉलोनियूं ठही सघनि थियूं, धारियुनि जूं कॉलोनियूं, बंगालियुनि जूं कॉलोनियूं ठही सघनि थियूं, ॿियनि धारियुनि माण्हुनि जूं कॉलोनियूं ठही सघनि थियूं, पर जेकॾहिं कराची जे अंदरि जाइ नाहे त सिंधी माण्हुनि जे लाइ नाहे। हिन मुल्क जी बजेट जा 85% खां वधीक पैसा सिंध ॾे पई, पर सिंध जो माण्हू अॼु बि 2 वेलनि जे मानीअ जे लाइ परेशान आहे। सिंध जे माण्हुनि खां पंहिंजा वॾा शहर छॾाइण जी कोशिश कई थी वञे। ही धरती अमन जी, मोहब्बत जी, प्यार जी धरती आहे। हिन जा वारस अॼु ज़िंदा आहिनि।